अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल दोलाब जे नई ईंदड़ एपिसोड में छा थींदो तव्हांखे सॼी कहाणी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾींदासीं। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा मुंहिंजे यूट्यूब चैनल ज़मीर जमाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन को ज़रूरु प्रेस कंदा जीअं असांजो नओं हर ईंदड़ वीडियो पहिरियों ते सभ खां पहिरियां पहुचंदी रहे। ऐं दोस्तों तव्हां बि नवां अपडेट ॾिसंदा रहो। दोस्तों तव्हांजो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजे कहाणी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसो त मुराद ऐं सोडल वारा घर मोटंदा त पोइ गुलपरी परेशान हूंदो ऐं गुलपरी खे सम्झाईंदा, बहरहाल गुलपरी हिक बि न सम्झंदो ऐं मुराद गुलपरी खे चवंदो त मूं तोखे बचाइण लाइ वॾी कोशिशि कई, बहरहाल रेस मंसूर तोखे हुननि जे हवाले करे छॾियो। मूं ॿी इहा बि कोशिशि कई, मूं हुननि खां कुंज जो संग करियो, इन जे चवण ते मतां तोखे छॾे ॾिना, बहरहाल हुननि बि तोखे न छॾियो। उन्हनि जे करे पोइ कुंज हुननि असांखे ॾिनो संग चटी में, उन्हनि जे करे वॾी कोशिशि कई, बहरहाल हू तुंहिंजो निकाह तोड़नि, बहरहाल हू निकाह तोड़ण वारा न आहिनि। हाणे तूं मूं ते यकीन कर, तूं रेज़न वारनि ॾे वञ ऐं इंशाअल्लाह तूं हुते ॾाढो ख़ुशि हूंदे। गुलपरी चवंदो त अदा न हुते वरी मां ख़ुशि आहियां, न ई वरी मां हुते ख़ुशि थींदसि, जो हू ज़ालिम न कॾहिं ऐं केॾी महिल बि मूं मथां ज़ुल्म करे सघनि था, उन जे करे मां हुते न वेंदसि। मुराद चवंदो त मुंहिंजे चवण ते तोखे हर हाल में हुते वञिणो ई पवंदो, पर तूं हुते न वेंदे त पोइ मंसूर बाबा असांखां नाराज़ थी वेंदो ऐं फ़ैसिले जी पोइ भंजकड़ी थी वेंदी। उन जे करे हाणे तोखे कीअं बि करे फ़ैसिले में वञिणो ई पवंदो। अगरि तूं जेसीं ताईं फ़ैसिले में जे ख़िलाफ़ न वेंदे त पोइ मंसूर बाबा असांखां नाराज़ थी वेंदो ऐं पोइ फ़ैसिले जे करे मंसूर बाबा बि असांजो दुश्मन थी पवंदो। उन जे करे हाणे तोखे हर हाल में रेज़न वारनि ॾे वञिणो ई पवंदो। मूंखे हाणे उमेद आहे त ककर तोखे पंहिंजी ज़ाल थियण जी हक़ ॾींदो। तूं हाणे बि जल्द ॾिसे त असां उन कुंज खे हितां अणबड़ाए हिन घर में वठी ईंदासीं, यानी तूं हुन घर में वेंदे ऐं हू इन घर में ईंदो। त मूंखे उमेद आहे त कहाणी आई हूंदी अव्हांखे पसंदि, असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई ईंदड़ वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।